नाज़रीन अवां सां हिकु अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं त बलोचिस्तान जे खारानमार इलाइक़े में सिक्योरिटी फोर्सिस जे ऑपरेशन दौरान 2 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। फायरिंग जी ॾे वठ में एसपी जो हिकु जवान शहीद थी वियो आहे। नाज़रीन आईएसपीआर जे तर्जुमान मूजिब बलोचिस्तान जे ज़िले खारान जे इलाइक़े हिलमर्ग में सिक्योरिटी फोर्सिस ॻुझे इतला ते दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो। आईएसपीआर मूजिब ऑपरेशन दौरान फायरिंग जी ॾे वठ में एफसी बलोचिस्तान जो जवान फिदा रहमान शहीद थियो आहे। शहीद थियल सिपाही जो वास्तो चित्राल जे इलाइक़े मस्तोज सां आहे। नाज़रीन आईएसपीआर जे तर्जुमान मूजिब ऑपरेशन दौरान मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां वॾे अंग में हथियार, गोलियूं ऐं ॿियो सामान हथ कयो आहे। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं नाज़रीन त बलोचिस्तान जे खारान वारे इलाइक़े में सिक्योरिटी फोर्सिस जे ऑपरेशन दौरान 2 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। फायरिंग जी ॾे वठ में एफसी जो हिकु जवान शहीद थी वियो आहे। नाज़रीन आईएसपीआर जे तर्जुमान मूजिब बलोचिस्तान जे ज़िले खारान जे इलाइक़े हिलमर्ग में सिक्योरिटी फोर्सिस ॻुझे इतला ते दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो। नाज़रीन आईएसपीआर मूजिब ऑपरेशन दौरान फायरिंग जी ॾे वठ में एफसी बलोचिस्तान जो जवान फिदा रहमान शहीद थियो आहे। शहीद थियल सिपाही जो वास्तो चित्राल जे इलाइक़े मस्तोज सां आहे। नाज़रीन आईएसपीआर जे तर्जुमान मूजिब ऑपरेशन दौरान मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां वॾे अंग में हथियार, गोलियूं ऐं ॿियो सामान हथ कयो आहे।